थैलेसीमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी नवाबशाह पारां सरहाड़ी ट्रेन हादसे जे ज़ख़्मियुनि खां पोइ पंहिंजी पूरी टीम समेत हादसे जे ज़ख़्मियुनि जे लाइ खेनि रत जो पुरावो करण लाइ सिविल अस्पताल नवाबशाह जे ट्रामा सेंटर में ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु करे छॾी आहे, जिते आम माण्हू रत अतियो करे रहिया आहिनि। होॾां डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद शहरयार गुल मेमण आवाम खे अपील कई आहे त हू इंसानियत ख़ातिर सिविल अस्पताल नवाबशाह जे ट्रामा सेंटर ते पहुती वधि में वधि रत अतियो कराइनि, जीअं इंसानी जाननि खे वधि में वधि बचाए सघिजे। ब्लड डोनेशन कैंप की निगरानी कंदड़ शाहिद ख़ान मीडिया के ॿुधायो त असां ज़रूरतमंद ज़ख़्मियुनि खे रत ॾेई रहिया आहियूं, जॾहिं त थैलेसीमिया जी पूरी टीम वाक़िए खां वठी हिन वक़्त ताईं हाई अलर्ट आहे। हिन इहो बि ॿुधायो त आम माण्हू तोड़े जो रत अतियो करे रहिया आहिनि, पर अञा बि वधीक रत ॾियण जी ज़रूरत आहे। इन करे आवाम खे गुज़ारिश आहे त हू फ़ौरन ट्रामा सेंटर पहुची रत जो अतियो जमा कराइनि। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।